नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां खबर ॾींदालू नेशनल कमांड एंड ऑपरेशंस कंट्रोल NCOC तालीमी इदारन में सियारे जो मोकलूं जनवरी में करण ते इतफाक कयो है। इस्लामाबाद में तैलीमी इदारे में सियारे जी मोकलूं बाबत NCOC जो अहम इजलास थियो। इजलास में तैलीमी इदारन में सियारे जो मोकलूं जनवरी में कराइण ते इतफाक कयो वियो। ज़र जो चवण है त बैनुल सूबाई तालीम वारे वज़ीरनि जे इजलास में समूरनि सूबनि जी सिफारिशुनि मूजिब सियारे जो मोकलूं अॻिते वधाइण जो फैसलो कयो वियो। ज़र जो चवण है त मोकलुनि जी तारीख़ मुक़ररु करण वारे मामले ते बहस कयो वियो ऐं इजलास में इतफाक कयो वियो त तैलीमी इदारनि में वैक्सीनेशन जो अमल बि जारी रहंदो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं तालीम जे सूबाई वज़ीरनि जे इजलास में सियारे जूं मोकलूं वधाइण ते इतफाक कयो वियो हो, पर मोकलुनि में वाध जो फैसलो NCOC खे छॾियो वियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।